साईं कारूंझर जे भर में मिस्कीन जहान खान खोसे के हवाले से ही कारूंझर जी कच्छ में म्यूज़ियम कायम थियल है। असां पहिरियों दफ़ो सांगण मां हिते आया आहियूं ऐं बहितरीनु पियो लॻे, सुठी ॻाल्हि आहे। असां सां गॾु जा दोस्त जंहिंमें मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि ऐं तव्हांखे हिन जी थोरो विज़िट करायां थो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हीअ शयूं थर में हुजणु खपनि ऐं सिंध जे कल्चर ऐं सकाफ़त खे जेके उजागर कनि। अच्छा ठीकु आहे, तमामु सुठो। तव्हां हिते अचो था। असां असां सांगण मां आया आहियूं ऐं काले सांगड़ जो प्रोफेसर आहियां, मंसूर मुबीन वसाण। त हिते अचण खां पोइ असांखे ख़ुशी थी आहे। हालांकि बरसातूं एतिरियूं घणियूं कोन्हनि, पर पोइ बि जेको आहे थर में माण्हू अचनि था, विज़िटर अचनि था। ऐं मिस्किन जहान खान खोसे जे हवाले सां जेको म्यूज़ियम क़ाइमु थियो आहे, हिन में जेके शयूं रखियल आहिनि, इन्हनि जे हवाले सां तव्हां थोरो तफ़सील ॾींदा? जी 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 बाबा। साईं, अॻियां जेको तव्हां मुजस्मो ॾिठो, हा, उहो ठकुरनि जी सकाफ़त आहे। हा, हीअ जेके राजपूत राणा आहिनि उन्हनि जी सकाफ़त आहे। राणा हिन जे पुराणे हिसाब सां कारूंझर असांजे में बादशाह थी गुज़रिया आहिनि जी। इहा उन्हनि जी सकाफ़त आहे। हीअ हिते जी असांजी रेबारियूं ऐं हिंदूकूं, हा, उनजी सकाफ़त आहे। उन्हनि जो रहण सहण जे हिसाब सां हूंदो आहे। ऐं जीअं पाण बाज़ार मां कपिड़ो ख़रीद कंदा आहियूं, बाज़ार मां कपिड़ो ख़रीद कोन कंदा आहियूं, पंहिंजे चरखे ते पाण ठाहियूं, पाण पाईंदा आहियूं। ऐं औरत खे इहो सदाईं कार वेस लिबास में। हा, हीअ जेके रेबारी आहिनि, जी हा, सुठी ॻाल्हि आहे यार, सुठी ॻाल्हि। अॻिते थोरो ॿुधाईंदो हीअ भला ही मारवी जे हवाले सां आहे? ही साईं मारी जे हवाले सां न आहे, ही कोली कमेटी जे हवाले सां आहे। ऐं खरी जेको कोली ग़रीब मिस्किन हूंदा आहिनि, उन्हनि जो रियाज़ प्रोग्राम अहिड़े तरीक़े सां हूंदो हुओ। कारखाना घर छब डांटो कुआड़ी इन ग़रीबनि जी या मज़ूरी। माना हीउ चौरो आहे, चौर जे मथां छॼु रखियो आहे, छॼ जे भर में कुहाड़ी रखी आहे, ऐं हीअ डांटो आहे जंहिंसां हू पंहिंजो लोभ कनि था। ऐं अमा न्याणी औरत आहे, पंहिंजो घड़ा मंझि ते बीठी आहे ऐं पाणी भरे पई। इन नमूने सां इन सकाफ़त ऐं कल्चर खे उजागर करण जी कोशिशि कई वई आहे। तव्हांजी महिरबानी। ठीकु आहे, अॻिते हीअ भला? हीअ सर हिते जा जेको सिंधी आहिनि थर जा, हा, उन्हनि जी सकाफ़त आहे थी। उन्हनि जा इहे विलोड़ा ऐं उन्हनि जी वेहणी कहाणी ऐं हिन तरीक़े सां हूंदी आहे। ऐं हीअ जेको ओल्ड जी टेप ॾिसो पिया, हिन तरीक़े सां जेको इहे बलूच माना जे कारण हूंदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां। बहितरीनु। माना थर जो जेको सिंधी माण्हू आहे, हिते लोकल माण्हू रहे, त उहो पंहिंजी सकाफ़त अजरक जो पटको ॿधो वेठो आहे ऐं खट ते चिटी रिलीफ आहे। ऐं इन खां पोइ उहो जेको आहे को शाह जो रिसालो पढ़े पियो ऐं ॾाढो जेको आहे सो सुठे नमूने सां इन शइ खे तव्हां पेंट कयो आहे। भली ॻाल्हि आहे। हिन में छा नज़र थो अचे दादा? हीअ साईं मिस्किन जान खान खोसे जंहिंजे नाले सां म्यूज़ियम आहे। हा, हा। ऐं तमामु ग़रीबनि जो अॼु ॾोखी साईं माण्हू हूंदो, थरपाकर में गाॾियूं लारियूं न हूंदियूं हुयूं, कंहिं ग़रीब ते मसो मसाल थींदो, हितां खां डिवीज़न मिरपुर कास हूंदी हुई, उते पेरनि प्यादो वञी उन ग़रीबनि जा मसइला हल कंदो। माना कंहिं दौर में हिनखे पुलिस में नौकिरी बि जाब हुई, पर सरकार जी नौकिरी आहे, उनखे छॾे करे हीअ जेका पब्लिक आहे, जेका आवाम आहे, जेका आम आहे, उनखे सिफलाई वठि उनखे उजागर करण जे लाइ हीअ अॻिते वधियो। ऐं मिस्किन जहान खोसे जो नालो ज़हरा तारीख़ी में जेको नुमाया आहे। त मेडिकल में हिते असां अची पहिरियों दफ़ो आयासीं। जेके कुझु शयूं तव्हां रखियूं आहिनि, उहे शयूं बिल्कुलु हाईलाइट थियणु घुरिजनि ऐं पब्लिक खे, अवाम खे, ऐं जेका मुल्क पंहिंजो आहे, सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी जेका हुकूमत आहे, हीअ बिल्डिंग ॻाल्हि खां कई आहे। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त हीअ जेके तव्हां शयूं रखियूं आहिनि, उन्हनि खे हाईलाइट करे ऐं इहा जेका ज़रूरत आहे थर जे हवाले सां वॾियूं आहिनि, ॿारहं पोखूं आहिनि, शयूं आहिनि, सिस्टम आहे, सकाफ़त आहे, रलियूं आहिनि या शयूं जेके बि आहिनि, उन सभिनी खे आसे पासे खे वधाइजे। हीअ म्यूज़ियम ऐं हिनजी लाइब्रेरी हूंदी त उहो ॾाढो सुठो उत्साह मिलंदो। ठीकु, हिन पासे छा आहे? इहो सर रूपड़ो कॉलेज जे अंग्रेज़ सां जंग कई। हाँ, माना ही बहादुरी जी निशानी आहे। सिंध में जेके माण्हू भारत जे ख़िलाफ़ विढ़िया आहिनि, उन में त वॾी हिस्ट्री त आहे, पर वेझराईअ में जेका अंग्रेज़ जी सरकार हुई, उनजे दौर में जेके माण्हू विढ़िया, हिन इलाइक़े मां ख़ासि तौर ते हीअ रूपड़ो कोली आहे, उनजो स्टाइल आहे, उनखे जेका तलवार में आहे ऐं कुहाड़ी जो नमूनो हुजणु खपे। हेठि हुनजो जेको हुनमें ढाल आहे रखण जे लाइ, हीअ में सांचो रखणु जी। ठीकु आहे। बहरहाल हीअ माना सिंध जा जेके सूरमा हुआ, असां हुनखे होशियूं हुआ, हीमूं आहे, रोकड़ो आहे, इन में जेकॾहिं हिकिड़ो इज़ाफ़ो सिंध जे हवाले सां असां संघर्ष रखूं था त हुर तारीख़ में शहीद पीर सैयद सिबतुल्लाह शाह शहीद
ज़ारा सब जेके सिंध जा जेके आहिनि सिंधी वरिसां धरती जे वरिसां हिकिड़ा माण्हू तमामु ज़रूरी आहे दीन जे लाइ इस्लाम जे लाइ धरती जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ उन्हनि माण्हुनि खे सलाम आहे हिन में छा नालो इनमें सारे जैन धर्म के मंदिर है इनके बाबा भी चवंदा आहिनि मंदिर भी चवंदा आहिनि जैन वारनि जी इहा ॻाल्हि हूंदी हुई कि राति वग़ैरह जी मानी वग़ैरह कोन ठाहींदा हुआ छो उनमें घी को सड़ी न पवे एतिरो एतिहास अलाह माना हीअ हिकिड़ो सुठी ॻाल्हि कई आहे दीन धर्म मज़हब ऐं काइनात में रब इज़त जी तरफ़ हथ हलनि पिया अचनि पिया पर हीअ जेको हिंदुस्तान वारो इलाइक़ो आहे दीन धर्म खां पुराणो हलंदो आहे उन में जेकी हीअ हुआ उहो पंहिंजा पूजा पाठ पंहिंजे पंहिंजे नमूने सां कंदा हुआ और तव्हां चओ था त इन नमूने सां उन्हनि खे जेको हिकिड़ो इंसान जी अज़मत इज़त एहसासु ऐं ॿियो जेको एहसासु हिकिड़ी साह वारी शइ हुई जंहिंमें जीत जणे खां वठी माना उन जीत जो बि ख़्यालु कंदा त कॾहिं कॾहिं ईअं न थिए त माण्हू पेर ते खणी ऐं कंहिं किवड़ीअ ते केवल जेका कील हूंदी आहे उन ते पेर अची वञे छो त उनजो साह हूंदो रब जी तरफ़ आहे उनजी बि हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी आहे जेकॾहिं कंहिं पंहिंजे पेर जेका का किवली कील जेकॾहिं का चिपाट थी वञे उनजी बि ज़िंदगी आहे उनजी बि ख़ुशी आहे या इंसान जो ख़ुशियूं आहिनि त उहो पंहिंजो घोट थिए उनखे औलाद थिए अलाह उनखे खीर पुट बचा ॾे सभु शइ जो इल्मु हासिलु करे त इहा हर शइ जी पंहिंजी ज़िंदगी आहे त उनखे जेका जीव जानवर आहे पखी पखण करण जेको आहे उहो बि पंहिंजो उनखे साह खणण जेको अलाह रब इज़त पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ॾिनी आहे उहा उन नमूने सां हीअ उन करे जीन धर्म ऐं नालो छा आहे जावेद तो ज़ात करें खोसा किथे वेठो नंगर शहर में कोठड़ी कोठड़ी में गांव में हां शाम को ठीक ही जो मतलब तरवट जो तरवट